अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद हूंदी त तव्हां सभु ठीकु हूंदो। अॼु जी असांजी एक्टिविटी आहे स्पंज एक्टिविटी। उन लाइ असांखे मटीरियल खपंदो वाइट पेज, ब्रश, पाणी, वाटर, पाणी, हे स्पंज, काटन स्टिक, ऐं हीअ असांजो वाइट कलर आहे, अछो कलर, ब्लू कलर, रेड कलर, ॻाढ़ो कलर, ग्रीन कलर, साओ कलर, येलो कलर, पीलो कलर, ऐं हीअ पिंक कलर आहे असांजो, ऐं हीअ असांजो वाइट कलर आहे। इहो असांजो मटीरियल आहे। हाणे असां हे स्पंज खणंदासीं, इहो असां हिन ब्लू में डिप कंदासीं, ब्लू कलर में डिप करे, हीअ ॾिसो ॿारो, डिप करे असां हिन खे लॻाईंदासीं साइडुनि खां असां हीअं हिन खे लॻाईंदासीं। सॼो असां हीअं हणी वेंदासीं, साइडुनि खां सॼो फिक्स कंदासीं। साइडुनि खां सॼो लॻाइणो आहे। पहिरियों हिननि साइडुनि खां लॻाए, पोइ हितां असां लॻाईंदासीं कलर सही तरह। प्यारा ॿारो ॾिसो, असां अध पेज खे ब्लू कलर कयोसीं, स्काई ब्लू कलर, ऐं हेठे वारे पेज खे असां येलो कलर कंदासीं। हे ॾिसो, हे असांजो कंप्लीट थी वियो। हाणे असां हीअ स्पंज खणी असां हिन में डिप कंदासीं। डिप करे पोइ असां इन ई तरीक़े सां वरी साइडुनि खां हिन खे फिल कंदासीं। साइडुनि खां असां हिन खे फिल कंदासीं, सॼो हिन खे साइडुनि खां फिल कंदासीं स्पंज खणी करे। डिप करे येलो कलर में असां हीअ साइडुनि खां हिन खे लॻाईंदासीं। सॼो फिल करिणो आहे असांखे। प्यारा ॿारो ॾिसो, असां हिन खे अधु पेज खे स्काई कलर कयो आहे, ब्लू कलर, ऐं हेठि खे येलो कलर कयो। हाणे असां हिन जी बाउंड्री ठाहींदासीं ग्रीन कलर सां। कहिड़े कलर सां? ग्रीन कलर सां असां हिन जी बाउंड्री ठाहींदासीं। चौधारी हिन जी असां बाउंड्री ठाहे वेंदासीं। चौधारी हिन जी बाउंड्री ठाहींदासीं असां हिन जी चौधारी। पोइ असां हिन खे हितां थोरो कर्व करे वेंदासीं। हिन खे हितां थोरो कर्व करे वेंदासीं। कर्व करे पोइ हिन खे असां हिन फिल कंदासीं। कर्व करे पोइ फिल कंदासीं। ॾिसो ॿारो, प्यारा ॿारो, केॾी ज़बरदस्ती असांजी ठहे स्पंज एक्टिविटी। सॼो हिन खे फिल करिणो आहे, साइडुनि वग़ैरह खां सॼो फिल करिणो आहे। ग्रीन कलर हिन खे साओ कलर कयोसीं। हाणे असां हिन जी ग्रास ठाहींदासीं। ॾिसो, कुंड खां असां हीअं ग्रास ठाहींदासीं हिन जी। ॾिसो प्यारा ॿारो, असां हिन जी ग्रास ठाहींदासीं। उम्मीद आहे त तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि ईंदो। ग्रास ठाहींदासीं, ॿिन्हिनि साइडनि लाइ ग्रास ठाहींदासीं। ॾिसो, भले हेॾा मथे हिन कलर ॾे थी वञे। ॾिसो, हाणे रेड कलर में असां ॻाढ़े कलर में नया फ्लावर ठाहींदासीं। हिन खे डिप करे पोइ असां हिन जा फ्लावर ॾिसो ठाहींदासीं। फ्लावर ठाहींदासीं असां हिननि जा। ठीकु आहे, रेड कलर जा, ॻाढ़े कलर जा थी विया। हाणे असां फ्लावर ठाहे छॾियासीं असां रेड कलर जा, ॻाढ़े कलर जा। हाणे असां पिंक कलर, गुलाबी कलर जा फ्लावर ठाहींदासीं। ठीकु आहे, हे ॾिसो, हिकिड़ो हिते ठाहींदासीं, ॿियो हिते ठाहींदासीं, वरी डिप कंदासीं, हिकिड़ो हिते ठाहींदासीं, वरी डिप कंदासीं, ॿियो हिते ठाहींदासीं।
ठीक है प्यारा ॿारो ॾिसो सही तरह असांखे फ्लावर्स ठाहिणा आहिनि। पोइ असां ही कॉटन स्टिक खणंदासीं। ठीक है कॉटन स्टिक खणी करे असां वाइट में कंदासीं, डिप कंदासीं वाइट में, ऐं जेको ही हेठियों हिसो आहे न ग्रीन कलर में हिते असां नंढा नंढा डॉट पाईंदासीं। हिन सां नंढा नंढा डॉट पाईंदासीं, सॼे खे डॉट पाए वेंदासीं। असां सॼे खे डॉट पाए वेंदासीं, डिप करे ॿ डॉट पाईंदासीं ग्रीन वारो जेको हिसो आहे न सॼे ते। ॾिसो प्यारा ॿारो पूरे ग्रीन जेको पोर्शन आहे हेठियों हिसो आहे इन खे असां सॼो हीअं डॉट पाईंदासीं। सॼे खे डेकोरेशन में डॉट पाईंदासीं सॼे खे। ठीकु आहे प्यारा ॿारो हे असां थियोसीं। हाणे असां हिन जा फ्लावर्स ठाहींदासीं। हे ॾिसो फ्लावर ठाहींदासीं, डिप करे हिन में पोइ असां ठाहींदासीं बादल ठाहींदासीं। ठीकु आहे प्यारा ॿारो ये ॾिसो असांजी स्पंज एक्टिविटी ठही वई आहे। उम्मीद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचेव त हिन चैनल खे सब्सक्राइब लाइक एंड शेयर कंदो ऐं पंहिंजो इलाही सारो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।